हेडलाइन अवां ॾिठियूं नाज़रीन। अवां सां अहम ख़बर शेयर कंदासीं लाड़काणे मां, जिथे इलाहाबाद पाड़े में बिजली जो करंट लॻण सबबि नींगर फोत थी वियो आहे। वारसनि जो चवणु आहे त नींगर मुदसिर खोखर मोटर हलाए रहियो हो त खेसि उन मां करंट लॻो। जी नाज़रीन, अफ़सोसनाक ख़बर खां के आगाह कयूं पिया। लाड़काणे जे इलाहाबाद पाड़े में बिजलीअ जो करंट लॻण सबबि नींगर फौत थी वियो आहे। नींगर मुदसिर खोखर मोटर हलाए रहियो हो त उन मां करंट लॻी वियो आहे। वारसनि जो इहो चवणु आहे। इन हवाले सां तफ़सील मालूम कंदासीं। लाड़काणे मां आवाज़ न्यूज़ रिपोर्टर रशीद समो असां सां लाइन ते मौजूदु आहे। रशीद, इन हवाले सां कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल गज़ाला, ही अफ़सोसनाक वाक़ियो जेको आहे इहो इलाहाबाद माले में पेश आयो आहे। नींगर आहे 10 साला मुदसिर खोखर जेको घर अंदरि बिजलीअ जे करंट में लॻण सबबि फोत थी वियो आहे। उनजे वारस उनखे चांडका अस्पताल जे इमरजेंसी वार्ड खणी आया ऐं जिते उनजो इलाज हलंदड़ो हुते ज़ख़्मनि जा सूर न सहंदे नींगर जेको आहे उहो फोत थी वियो आहे। इन ई हवाले सां उनजे वारसनि सां राब्तो थियो आहे। उन्हनि जो चवणु आहे त नींगर मुदसिर घर अंदरि मोटर हलाए रहियो हो त हुते हुनखे करंट लॻो ऐं जंहिंजे नतीजे में हू चांडका अस्पताल जे इमरजेंसी वार्ड में अस्पताल में हुनखे दाख़िल कराए ते हुते हू फोत थी वियो आहे। उनजो जेको लाश आहे वारसनि खणाए चांडका अस्पताल खां ऐं घर रवाना थी विया आहिनि। जी ठीकु आहे, वरी महिरबानी रशीद तफ़सील खां आगाह करण जे लाइ।